बीएम ख़बर है नाज़रीन नवां सां शेयर कंदासीं। लाड़काणे मां त बाकराणे वेझो स्कूल मां ज़ाल मुड़स जा गोलियूं लॻल लाश हथ आया आहिनि। गवर्नमेंट बॉयज़ स्कूल रहीम बुगियो जे चौकीदार ऐं संदसि ज़ाल जा लाश मिलिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾींदालू त लाड़काणे जे बाकराणी वेझो स्कूल मां ज़ाल मुड़स जा गोलियूं लॻल लाश हथ आया आहिनि। गवर्नमेंट बॉयज़ स्कूल रहीम बुगियो जे चौकीदार ऐं संदसि ज़ाल जा लाश मिलिया आहिनि। इब्राहिम जतोई ऐं फरज़ाना स्कूल जी छित ते सुतल हुआ त हथियारबंदनि फायरिंग कई। वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। स्कूल जो तदरीसी अमल बि बंदि थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे में आवाज़ टीवी के रिपोर्टर रशीद समो खां। जी रशीद बिल्कुल बाकराणे थाने की हद है। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में बिन ॼणनि जा गोली लॻल लाश हथ आया आहिनि, जिनमें पुलिस तरफां ॿुधायो थो वञे त चौकीदार आहे इब्राहिम जतोई ऐं हुनजी घरवारी आहे फरज़ाना जतोई, जिनखे जेको आहे सुबुह जो 5 बजे हथियारबंदनि स्कूल में अची करे ऐं गोलियूं वञी क़तल कयो आहे। ऐं जेको आहे पुलिस तरफां इहो ॿुधायो थो वञे त ही जेके ॿई ॼणा ज़ाल मुड़स आहिनि, इहे असुल में शिकारपुर कोट शाहू जा रहवासी आहिनि, जेके कुझु साल अॻु हिते अची बाकराणे थाने जी हद में अची हुते रहनि पिया। ऐं जेको इब्राहिम जतोई आहे जेको चौकीदार, उहो प्राइवेट आहे, हिते स्कूल में प्राइवेट ड्यूटी कंदो हो। ऐं पुलिस जो जेको आहे बाकराणे पुलिस जो वधीक इहो चवणु आहे त जेके इन्हनि ॿिन्ही जा जेके वारस आहिनि उहे अची विया आहिनि ऐं उन्हनि तरफ़ां इहो ॿुधायो थो वञे वारसनि तरफ़ां त असांजी का बि दुश्मनी न आहे। ऐं जेको लाश आहिनि ॿिन्ही ज़ाल मुड़सनि जा, पुलिस बाकराणे पुलिस पंहिंजे तहवील वरिता आहिनि, जिनखे हुते पंहिंजे वाक़े वारी जॻह खां ऐं कांडका अस्पताल जे वटि पहुचायो वियो आहे ॿिन्ही ॼणनि खे। ऐं उन्हनि जे जेके आहे उहो पुलिस तरफ़ां ॿुधायो थो वञे त पोस्टमार्टम करायो वेंदो ऐं पोस्टमार्टम खां पोइ जेको आहे उहे लाश जेको आहिनि उहे वारसनि हवाले कया वेंदा। ऐं जेके जवाबदार आहिनि हिन वक़्त ताईं जेको आहे पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं न ई वाक़े जो को केस दाख़िल थी सघियो आहे। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।